पाप नगर नौ पाप नगर को चरबट नगरी नाहे बुधी जित डाडो थींदो गाब असांजो भाउ शहीद कयो पैसनि जो मुतालबो करे रात जो 11 बजे इनकाउंटर करे असां सद्दाम खे शहीद करे छॾियो राजा राजधनी हिन महिल ताईं कुझु बि न थियो आहे कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि तव्हां ईअं न सम्झो त तव्हां बची वेंदो अॼु असां न्याणियूं रोडनि ते निकिरी आयूं असां सां सभु गॾु आहिनि अॼु असांजा असांजो सद्दाम लाशारी जेको भाउ हुयो नौजवान असांजो ग़रीब मिस्किन उन खां बेकसूर उनखे मारियो वियो हुनखे विच शहर मां गिरफ़्तार करे 3 ॾींहं हुनखे लॉकअप में बंदि कयो वियो आहे सद्दाम लाशारी खे ऐं जॾहिं हुनजा अज़ीज़ मिट माइट हुन सां मुलाक़ात करण जे लाइ वञनि था त हुननि खां मुतालबो इहो थो थिए त असांखे 10 लख रुपया ॾिना वञनि